अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां सभिनी खे द स्पोर्ट शो में भली कार चऊं था। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त वर्ल्ड कप जो थर्ड डे आहे ऐं अॼु पाकिस्तान जो त मैच कोन्हे को, पर एशिया जी ॿ टीमूं जेके बहितरीन टीमूं चई सघूं था हिन वर्ल्ड कप में, बांग्लादेश ऐं अफ़गानिस्तान जो मैच हुयो पहिरियों, जंहिंमें अफ़गानिस्तान जेको आहे 37.2 ओवर्स में 156 रन्स ठाहे करे ऑल आउट थी वई आहे ऐं बांग्लादेश जेको आहे ॾाढो बहितरीन जेको आहे क़ाबू कयो पंहिंजी बॉलिंग साइड ॾांहुं। 3 विकेट्स हासिल कयूं जेको आहे शकीबुल हसन ऐं 3 प्लेयर्स आउट किया आहिनि तव्हांजा मोहम्मद मिराज। त ईअं अॼु जेका आहे अफ़गानिस्तान जी टीम जेका आहे अंडर प्रेशर आहे, इन ते डिस्कस कंदासीं। ऐं सेकेंड मैच अॼु आहे साउथ अफ्रीका वर्सेस श्रीलंका। उहो बि मैच ॾिसण वटां आहे, छो जो हिन मैच में बि ॿई बहितरीन वर्ल्ड साइड जूं बहितरीन टीमूं आहिनि। उन्हनि जे मुतालिक़ बि हिन मैच में लाज़मी डिस्कस कंदासीं। मूंसां गॾु मौजूदु आहिनि पैनलिस्ट में, जीअं त स्टूडियो में ग़ुलाम मुर्तज़ा बुगियो साहब PCB लेवल 2 कोच आहिनि साईं जन, नेवी जा फ़ख्र ज़मान अकेडमी जा कोच आहिनि। ऐं उन सां गॾु मूंसां गॾु मौजूदु हूंदा साईं नसरुल्ला साहब ऐं मेमन साहब जेका शिकारपुर खां, ऐं साईं हिम्मत रज़ा साहब जैकबाबाद शहदाद कोट मां। ऐं कोशिशि कंदासीं त ॿिन्ही मैचुनि ते जल्दी जल्दी तज़ियो वठूं ताकी मुंहिंजी ॻाल्हि बाद में थिए ऐं प्रोग्राम जी क्रिकेट जी ॻाल्हि पहिरियों थिए। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं कीअं था ॾिसो अॼु मैच जेको आहे बांग्लादेश ऐं अफ़गानिस्तान जो? लाज़मी मां चवंदुमि त डिस्कस थिए उन ते। अफ़गानिस्तान जे अगेंस्ट में जेको आहे ॾिठो वञे त जेको आहे सुठी बॉलिंग कई आहे जेका बांग्लादेश अफ़गानिस्तान जे अगेंस्ट। जी बिल्कुलु, इहो एक्सपेक्टेड हुयो। अफ़गानिस्तान जी टीम बहितर अञा बहितरीन वञे पई, बहितर थी न सघी आहे। स्पेशली वॾे इवेंट्स में अञा उन्हनि खे घणो तजुर्बो खपंदो आहे। जेतिरी हुनजी कैपेसिटी कैपेबिलिटी आहे उन हिसाब सां हू उन्हनि खां एतिरो हुयो त 200-220 एतिरो स्कोर करण जी तवक़ो हुई, पर उन में बि न पहुची सघिया आहिनि। उन में सॼो क्रेडिट वञे थो बांग्लादेश जे कैप्टन खे, उन्हनि जी कॉम्बिनेशन खे। तमामु सुठो उन्हनि पंहिंजे रिसोर्सिस खे यूटिलाइज़ कयो ऐं रिस्ट्रिक्ट कयूं अफ़गानिस्तान खे 156 ते। साईं ॾिठो वञे त असां वटि जीअं क्रिकेट थिए थी स्ट्रीट्स में बि या सिटीज़ में बि या ग्राउंड्स अवेलेबल आहिनि, मैकेनिज़म आहे, पोइ बि जहिड़ो तहिड़ो मैकेनिज़म आहे असां वटि। अफ़गानिस्तान जे लाइ मुसलसल हिकु त जंगी हालात में रहियो अफ़गानिस्तान, वरी हिते ग्राउंड्स ऐं मुसलसल जेको आहे क्रिकेट न हुजण जे करे बि शायदि उनजी टीम इम्प्रूव कोन थी करे पई। न सर, ग्राउंड्स आहिनि, स्ट्रक्चर बि हुननि जो आहे, पर अञा बहितरी अचणी आहे। छो जो 4 डे स्ट्रक्चर न आहे कंहिं बि फॉर्मेट जे लाइ। T20 हुजे, 1 डे हुजे, टेस्ट क्रिकेट हुजे, कहिड़े बि फॉर्मेट जे लाइ प्लेयर ग्रूम करण जे लाइ सुठो मज़बूत स्ट्रक्चर ज़रूरी हूंदो आहे। उनजी तरफ़ अञा हू कमु कनि पिया। जीअं तव्हां अर्ज़ु कयो ॿुधायो त हुननि जिन हालात मां हू निकिता आहिनि उन में ज़ाहिर आहे अञा उन्हनि खे टाइम लॻंदो, पर तंहिं हूंदे बि हू कोशिशि कनि पिया ऐं डे बाय डे बहितरी ॾांहुं वञनि पिया। पर दुनिया जी बहितरीन टीम थियण में टाइम लॻंदो। कीअं था ॾिसो बांग्लादेश जी साइड जेको आहे वर्ल्ड कप में पहिरियों मैच थी खेॾे, ऐं हुननि खे ईअं खणी चयो वञे त जेको आहे हिकु जहिड़ियूं टीमूं आहिनि जस्ट लाइक जेको आहे रैंकिंग में। ऐं थर्ड मैच हुयो वर्ल्ड कप में हुननि जो, इन खां पहिरीं उहे मैच जेके थिया बांग्लादेश जेको आहे सरसी रखी पे अफ़गानिस्तान ते उहो प्रेशर बि हुयो। कीअं था ॾिसो शकीबुल हसन ऐं जेका आहे मिराज जी जेका बॉलिंग खे तव्हां? शकीबुल हसन तमामु एक्सपीरियंस क्रिकेटर आहे। आई थिंक 5 वर्ल्ड कप पियो खेॾे एज़ कैप्टन, पहिरियों वर्ल्ड कप आहे। ऐं अॼु उन कैप्टन जी हैसियत सां लीड फ्रॉम द फ्रंट वारो किरदारु अदा कयो आहे। 3 सुठा आउट कया अथई, तमामु सुठी बॉलिंग कई अथई। ऐं साॻी तरह बैटिंग में जेकॾहिं मिलियुसि मौक़ो त बैटिंग में बि तमामु सुठी सलाहियत रखे थो ऐं तमामु तजुर्बेकार क्रिकेटर आहे बांग्लादेश जो। उन तजुर्बे जी बुनियाद ते ई तमामु सुठी कप्तानी कई, पंहिंजे रिसोर्सिस खे सुठो यूटिलाइज़ कयईं ऐं कंडीशन मुताबिक़, सिचुएशन मुताबिक़ उनजे बॉलर्स डिलीवर कयो। ऐं उन हिसाब सां चई सघूं था त बांग्लादेश एक्सपीरियंस साइड आहे ऐं अॼु जे मैच जी फेवरेट बि आहे। असां ॾिठो वञे त अॻिते हलूं था त अॼु बि मैच में स्पिनर्स डोमिनेट कयो आहे। जेको असां ॾिसूं था हिन वर्ल्ड कप में जेका सूरत हाल विकेट्स जी आहे, उते स्पिन साइड जंहिंजो अटैक मज़बूत हूंदो उहा टीम कंहिं बि टीम खे तंग करे सघे थी। ॾिसो अॼु ॿियो मैच जेको आहे श्रीलंका वर्सेस साउथ अफ्रीका जो आहे। ॿिन्ही टीमुनि जो कंपेरिज़न इहो आहे त श्रीलंका जेको आहे एज़ ए जेको आहे एशियन चैम्पियन थींदे थींदे रहिजी वई, खणी फाइनल में हिंदुस्तान खां हारिजी वई। बॉलिंग जेका पैनल ॾाढो बहितरीनु आहे, जो अटैक ॾाढो बहितरीनु आहे। ईअं ई साउथ अफ्रीका जेको आहे ऑस्ट्रेलिया खे जेको आहे 3-2 जी सीरीज़ सां ऑस्ट्रेलिया में हाराई आहे। त तव्हां कीअं था ॾिसो हिन मैच खे? साईं, तमामु टीमूं तमामु सुठे होमवर्क सां आयूं आहिनि। होमवर्क इहो हुयो न त मैच हींअर वर्ल्ड कप थिए पियो इंडिया में, यानी एशिया में जेकी पिचिस हूंदियूं आहिनि ज़्यादातर स्पिनर्स खे ई सपोर्ट कंदियूं आहिनि। इन बुनियाद ते ई दुनिया जूं जेकी बि 10 बहितरीन टीमूं हिन वर्ल्ड कप में पार्टिसिपेट कनि पियूं
उन्हनि पंहिंजो होमवर्क इन बेस ते ई कंप्लीट कयो आहे। सुठा स्पिनर्स टीम में हुअणु खपनि, फिंगर स्पिनर, रिस्ट स्पिनर्स, इन जे कॉम्बिनेशन तहत ई हुननि स्पिनर्स खे पंहिंजी टीम में रखियो आहे। ऐं उहो सवाइ पाकिस्तान जे हर टीम में तव्हांखे बहितर कॉम्बिनेशन नज़र ईंदो। पाकिस्तान थोरो नालनि जे पुठियां हलियो वियो त जेकी वॾा नाला आहिनि उन्हनि खे बैक कजे। उन्हनि बैकअप प्लान तहत रिज़र्व बेंच सुठो मज़बूत बेंच न तयारु कयो, जंहिंजे करे पाकिस्तान स्ट्रगल थो करे। बाक़ी अदरवाइज़ बाक़ी जेके बि टीमूं आहिनि वर्ल्ड कप में उहे इन होमवर्क तहत, इन प्लानिंग तहत सुठे कॉम्बिनेशन खणी आयूं आहिनि। जी साईं, पाकिस्तान जी तव्हां ॻाल्हि कई, असां कल्ह वारे मैच ते थोरो ज़रूरु ॻाल्हाईंदासीं त जीअं असांजी हिस्ट्री रही आहे त असां सुपर स्टार्स ठाहींदा आहियूं, पोइ कोशिशि कंदा आहियूं त उहो सुपर स्टार सॼी ज़िंदगी हलनि, पोइ विच में टीम में 2-3 प्लेयर्स जेको आहे इन आउट कंदा रहंदा आहियूं। अञा पाकिस्तान उन साॻे ई सिस्टम ते क़ाइमु दाइमु आहे मुंहिंजे ख़्याल में। साईं, असां रिवायतुनि जा मीन आहियूं। असां जेकी रिवायतूं क़ाइमु कयूं उन खे न हटंदासीं, दुनिया कुझु बि चवे। इन शइ खां हटिणो पवंदो। मॉडर्न डेज़ में जेकी शयूं दुनिया में जीअं ॾिठियूं वञनि थियूं, उन्हनि खे डेवलप कयो थो वञे, उन तहत ई तव्हांखे हलणो पवंदो जेकॾहिं दुनिया सां मुक़ाबिलो करिणो आहे त। अदरवाइज़ ईअं ई स्ट्रगल कंदासीं पिया त अलाह करे अॼु हीअं थी वञे, अलाह करे हूअं थी वञे। हाणे ईअं दुआउनि ते, तावीज़नि ते, मौजनि ते कमु कोन हलंदो। कमु हलंदो महिनत सां, ईमानदारी सां, मैरिट पॉलिसी सां। अलाह कंदो, उमेद सुठी रखूं था, अलाह करे ईअं थिए। सिस्टम बहितरी जी गुंजाइश रहे थी, कोई शक न आहे हिन में। अचूं था साईं वापसि जेको आहे साउथ अफ्रीका ऐं श्रीलंका जे मैच ते, ऐं असां सां गॾु जेको आहे मोहम्मद अली लगारी लाड़काना बोर्ड खां जेको आहे ऑनलाइन आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, ख़ुशि आहियो मोहम्मद अली लगारी साहब? तबियत ठीकु आहे? सर, केतिरा ॾिसो श्रीलंका ऐं साउथ अफ्रीका जे मैच खे तव्हां? श्रीलंका ऐं साउथ अफ्रीका जी मैच ते जेका असांजी अफ्रीका त बहरहाल पंहिंजे बैकफुट प्रोग्राम ते कनि जा वॾे महाराज। श्रीलंका जेको आहे उनजी कंडीशन, इंडिया जी कंडीशन पाकिस्तान जी विकेट जी साम्हूं आहे, उनखे एतिरी दिक़त न थींदी आहे। टास जो बि वॾो असरु रहियो आहे हिन शइ ते। त मां थो चवां जेकॾहिं पंहिंजो अफ्रीका 280, 290 जे करे कंदो त श्रीलंका पॉसिबल आहे। 300 खां प्लस 20, 320 जे लाइ, त उनजे लाइ पंहिंजो असांजो अफ्रीका जो काबू कंदो। असां ॾिठो वञे त श्रीलंका जो पेस अटैक त पंहिंजी जॻह ते, पर जेको स्पिन जो जेको हुनजो शोबो आहे उन इंडिया जी टीम खे बि स्ट्रगल करायो, पाकिस्तान जी टीम खे बि स्ट्रगल करायो एशिया कप में। त तव्हां कीअं था ॾिसो त हिन वर्ल्ड कप में अॼु हुनजो पहिरियों मैच आहे ऐं पहिरियों मैच साउथ अफ्रीका जो आहे, पर साउथ अफ्रीका ऑस्ट्रेलिया जे अगेंस्ट जेको आहे 3-2 जी सीरीज़ विन करे आई आहे। त छा था सम्झो ॿिन्ही टीमुनि जो मोराल ऐं ॿिन्ही जी जेका स्पिन अटैक जे हिसाब सां, ख़ासि करे छो हीउ वर्ल्ड कप आहे स्पिनर्स जो नज़र पियो थो अचे, बैटिंग ट्रैक्स आहिनि, त छा चवंदो ॿिन्ही जो कंपेरिज़न तव्हां कीअं था ॾिसो? सर, स्पिन अटैक जे हिसाब सां स्लो विकेट हूंदियूं आहिनि असांजे पंहिंजो इंडिया जूं, हिननि पाकिस्तान जूं, उन हिसाब सां असां वॾा चांसिस हूंदा आहिनि श्रीलंका जी, पाकिस्तान ऐं इंडिया खे हिन वर्ल्ड कप में अप करण लाइ। पर कुझु टाइम वॾी श्रीलंका अप डाउन थी कंदी अचे। लास्ट टाइम बि उन्हनि पंहिंजो बहितरीनु मुक़ाबिलो जेको एशिया कप में पाकिस्तान खे हरायो, त उहो बि बहितरीनु जेको आहे उनखे कमबैक करे सघे थी श्रीलंका। पर अदरवाइज़ उन्हनि खे पहिरियों हिननि जे ओपनरनि खे दॿा में रखे, जेके पहिरियां 10 ओवर आहिनि उन शइ जो डीकॉक उन्हनि जो ऐं गहमा उहो तमामु खुली खेॾण वारा आहिनि। उन्हनि खे जेकॾहिं पोलिश करे बंदि करे या 2 विकेटियूं कढे विया पंहिंजे ॾेर में, त श्रीलंका जी गिरफ़्त मज़बूत रहिजी वेंदी हिन विकेट ते। असां लाइन ते अचो ऐं ईअं अचूं था साईं पंहिंजे जेका एक्सपर्ट ॾे साईं गुलाम साहिब साहिब ॾे। साईं, तव्हां किथां ॾिसो? मोहम्मद लगार साहिब त बिल्कुलु बहितरीनु ॻाल्हि कई त भई अगरि जेका बि टीम शुरू जे 10 ओवर्स में अगरि त सुठो पेस अटैक पंहिंजो यूज़ करे थी वञे, 10 ओवर्स में जेको आहे जेको सर्कल आहे असांजो, ऐं ईअं बैटिंग साइड जेको आहे साउथ अफ्रीकन रोटेट कंदा आहिनि, उहो यानी की पंहिंजे मयार खां हेठि न वेंदा आहिनि, सवाइ जेका 1-2 टीमुनि खे छॾे करे जेको गेम प्लान हूंदो आहे उन खां न हटंदा आहिनि। तव्हां किथां ॾिसो हिन मैच खे? बिल्कुलु सही था चओ, ईअं ई आहे। लगारी साहिब बि सही ॻाल्हि कई। हाणे इहो मैच शुरू थियण सां ख़बर पवंदी त एक्चुअल स्ट्रैटजी छा आहे साउथ अफ्रीका जी या श्रीलंका जी। एशियन कंट्रीज़ खे एडवांटेज पंहिंजी जॻह ते, पर जीअं मूं पहिरियों अर्ज़ु कयो, तमामु कंट्रीज़, तमामु टीमूं जेकी 10 टीमूं हिन दुनिया जी 10 बहितरीनु टीमूं पार्टिसिपेट कनि पियूं वर्ल्ड कप में, उन में सभिनी टीमुनि जी तयारी हिन कंडीशन जे मुताबिक़ ई आहे। उन जे हिसाब सां ई उन्हनि पंहिंजो कॉम्बिनेशन तरतीब ॾिनो आहे। त उन में स्पिनर्स हर टीम में तव्हां ॾिसो, रिस्ट स्पिनर बि आहे, फिंगर स्पिनर बि आहे। हाणे जीअं साउथ अफ्रीका आहे त भले उहे एशियन कंट्रीज़ नथा अचनि, पर शम्स तंब्रेज़ी रिस्ट स्पिनर, लेफ्ट आर्म चाइनामैन, महाराज लेफ्ट आर्म फिंगर स्पिनर आहे।
त उन हिसाब सां कॉम्बिनेशन हुननि जो बि स्पिन अटैक में बहितर आहे, दुनिया जा ॿई बहितरीन बॉलर्स आहिनि, त असां उन्हनि खे बि इहो सेम एडवांटेज जेको श्रीलंका खे तव्हां ॾियो था उन्हनि खे बि ॾेई सघे थो। उन्हनि जी बैटिंग बि जेकी बैट्समैन डिकॉक ॿिया बैट्समैन आहिनि इन्हनि दुनिया में डोमिनेट कयो आहे, त असां कंहिं बि तरह सां अंडरस्टिमेट साउथ अफ्रीका खे नथा करे सघूं। अॼु जे मैच में बि जीअं तव्हां ॻाल्हि कई त ऑस्ट्रेलिया खे 3-2 खां हराए आया आहिनि, त हुननि जो टीम कॉम्बिनेशन ऑलरेडी क्लिक करे चुको आहे, मोरल हाई आहे। त उन हिसाब सां हींअर बि फेवरेट जी ॻाल्हि ईंदी त साउथ अफ्रीका खे फेवरेट करार ॾिबो। हो ज़बरदस्त। साईं मोहम्मद रज़ा साहब छा था सम्झो तव्हां त हिन मैच में जेको आहे मुस्तफ़ी असां हिननि ॻाल्हियुनि सां बिल्कुलु सहमत आहियूं। हिन वक़्तु जेको मोरल हाई आहे जंहिंजे करे त उनजे जेको आहे कमज़ोर टीम सां देखी थी वञे श्रीलंका खे, पर श्रीलंका कहिड़े बि वक़्तु कमबैक कंदी आहे। हर वर्ल्ड कप में तव्हां हुन ॾिसो त काफ़ी अहिड़ी मैचूं जेके कॾहिं इंडिया मैचुनि में हुन कमबैक करणु ईंदो आहे ऐं उहो एशिया जी विकेटनि ते बिल्कुलु करे सघे थी। असां कैप्टनसी जेका आहे उन हिसाब सां अगरि ॾिठो वञे त ॿिन्ही कैप्टन्स में तव्हां ॾिसो त स्ट्रेटजी वाइज़ श्रीलंकन कैप्टन जेको आहे ॾाढो बहितरीनु कैप्टन आहे, जेको मुंहिंजो पंहिंजो अंदाज़ो आहे। तव्हां एक्सपर्ट्स आहियो, तव्हां बहितर सम्झो था, त छा था सम्झो त साउथ अफ्रीकन कैप्टन ऐं जेका श्रीलंकन कैप्टन जे ॿिन्ही में छा डिफरेंस था ॾिसो था? श्रीलंका जे कैप्टन में बिल्कुलु सलाहियत आहे बनिस्बत साउथ अफ्रीका जे बायोमा जे उन तजुर्बे जे हिसाब सां। बायोमा खे जेको आहे हिन वक़्तु T20 में त बिल्कुलु हुनजी जेको आहे कंडीशन लो रही, बाक़ी हाणे 50 ओवर जी मैचूं हुन काफ़ी तजुर्बो हुनखे न आहे, पर कैप्टन आहे बहरहाल वॾी टीम आहे, हुनखे टीम कॉम्बिनेशन हुनखे भलो आहे। ठीकु साईं, तव्हां छा चवंदो त जेका सूरत हाल असां वटि जीअं पाकिस्तान में आहे, को वक़्तु हुयो त असां वटि बि कोटा सिस्टम जी ॻाल्हि थींदी हुई, उहो ई कोटा सिस्टम जेको आहे साउथ अफ्रीका में राइजुल वक़्तु आहे, जॾहिं खां हुन वटि जेको आहे चेंज आयो, इनकलाब आयो, हुते जेको आहे गोरा डोमिनेट कंदा हुआ। हाणे उनजो कैप्टन जेको आहे एज़ ए परफॉर्मर जेको आहे उन खां परफॉर्मेंस का ख़ासि न आहे, पर यानी कि हुते कारो नस्ल ऐं जेका भूरे नस्ल जो फॾो हलंदड़ आहे काफ़ी अरसे खां, त हाणे हू इन्हनि शइ ते कंप्रोमाइज़ करे आहिनि, पर कप्तान जी मुंहिंजे ख़्याल में श्रीलंका जे कप्तान जे मुक़ाबले में परफॉर्मेंस मज़ेदार न आहे। न बिल्कुलु आहे साईं, टेस्ट साइड जो बि कैप्टन रहियो आहे, इवन अॼु बि आहे। ऐं जेको क्रिकेट में ॾुखियो फॉर्मेट आहे टेस्ट फॉर्मेट आहे, टेस्ट क्रिकेट में उनजी परफॉर्मेंस सुठी आहे, उनजे तहत ई त वनडे जो कैप्टन आहे। T20 फॉर्मेट पंहिंजी जॻह ते, पर एक्चुअल फॉर्मेट त टेस्ट आहे न, उन में वामा जी परफॉर्मेंस हली आहे ऐं हू साउथ अफ्रीका जे टॉप क्रिकेटर्स में अचे थो। उन हिसाब सां एज़ कैप्टन बि हुन डिलीवर कयो आहे। हाणे उहो एज़ कैप्टन ई त डिलीवर करे आयो आहे न, 3-2 सां ऑस्ट्रेलिया खे हरायो आहे, इन वनडे में हरायो आहे। कैप्टनसी स्किल्स त आहिनि, उहे मां अर्ज़ु कयो पिए त कप्तानी जी सलाहियत ते ई त खटे आयो आहे न। बाक़ी इंडिविजुअल परफॉर्मेंस बि तव्हां ॾिसंदो न, स्टेट्स ॿुधाईंदा तव्हांखे त हू किथे बीठो आहे, बहितर प्लेयर आहे। इशू इहो न आहे, इशू इहो आहे त हिन वर्ल्ड कप में मौजूदा प्रेशर में कहिड़ी टीम कीअं परफॉर्म कंदी। वर्ल्ड कप जो हिकु पंहिंजो प्रेशर आहे, इन जो ही वॾो इवेंट आहे, दुनिया जे जेके बि शाइक़ीन क्रिकेट शाइक़ीन आहिनि दुनिया जा, उहे हींअर नज़र रखी वेठा आहिनि दुनिया जी तमामु बहितरीन टीमुनि ते। त उहो जेको प्रेशर आहे एक्चुअल अंडर प्रेशर प्लेयर उन में ईंदो आहे। उहो प्रेशर जेका टीम जेको प्लेयर सर्वाइव कंदो उहो ई अॻिते ईंदो। उन हिसाब सां साउथ अफ्रीका त हमेशह तव्हांखे यादि आयो हूंदो त चोकर्स जो हिननि ते जेको टैग आहे उन मां निकिरणो पवंदो। बाक़ी जेकी फेवरेट्स आहिनि दुनिया में हींअर वर्ल्ड कप में टीमूं, उन में साउथ अफ्रीका जो नालो बि आहे। श्रीलंका फेवरेट्स में न आहे, साउथ अफ्रीका फेवरेट्स में आहे, त उन जे बहितर कॉम्बिनेशन जे करे ई फेवरेट में आहे। मां हींअर बि इहो चवंदुमि त अॼु जे मैच जे हिसाब सां फेवरेट साउथ अफ्रीका ई आहे। श्रीलंकन तमामु भला आहिनि, इन में को शक न आहे। लगारी साहब बिल्कुलु सिधो चवे त हुननि जो कैप्टन या बैट्समैन स्पिनर्स हुननि में सुठो कॉम्बिनेशन आहे, पर ॿिन्ही में कंपैरिज़न कबो त साउथ अफ्रीका थोरो बहितर आहे। तव्हां छा था सम्झो त जेको आहे साउथ अफ्रीका खे घणो टोटल ॾियणु खपे अंदाज़नि इन जी बॉलिंग जे ॾिसूं था असां श्रीलंका जी वरी पंहिंजी बॉलिंग जे एतबार सां छा टोटल तव्हां ॾिसो था अॼु मैच में घणो ॾियणु खपे? तव्हां हिन वर्ल्ड कप में हिकु शइ नोट कई हूंदी त जेका बि टीम टॉस खटे थी उहो फील्ड थी वञे, त इन मतिलबु इहो आहे त चेस करणु हिननि खे सवलो थो लॻे। थोरो हिकु ट्रेंड सेट थी वियो आहे अॼु जी क्रिकेट में, त डिफेंड करणु ॾुखियो आहे, चेस करणु ईज़ी थी वियो आहे। वेदर इशू आहे शायदि इहा वजह, फ्लैट ट्रैक्स हिन जे पुठियां वजह, स्पिनर्स बि शुरू में थोरो बॉल बैट ते उन हिसाब सां नथो अचे, थोरो 10-12 ओवर ओपनर स्ट्रगल कनि था पहिरीं इनिंग में,
उन खां पोइ ॾिठो तव्हां त ॿी इनिंग में थोरो ड्यूक फैक्टर बि अची थो वञे, विकेट्स बि थोरो सिधा थिया वञनि। उन हिसाब सां ॿियो वरी जेको अॼुकल्ह रूल्स आहिनि जीअं पावर प्ले आहे, उन हिसाब सां बि चेस करणु थोरो बहितर थी वियो आहे, आसान थी वियो आहे बनिस्बत टोटल डिफेंड करण जे। मैच ताईं वधंदासीं। लास्ट क्वेश्चन, लास्ट वन, घणो टोटल ॾियणु खपे ऐं उन जे मुक़ाबले में जेका श्रीलंकन टीम जी छा स्ट्रेटजी ॾिसो था? टोटल तव्हां ॾिसो न सभु 350 जी ॻाल्हि कनि पिया, पर ही अॼु चोथों मैच पियो थिए, 300 कंहिं क्रॉस कोन कयो आहे, हिन महिल ताईं कोन क्रॉस कोन कयो जी आहे। ऐं हर टीम वञे ओॾाही पई त सेकेंड टाइम ते 350 बि चेस थी सघनि था। त कोशिशि वरी बि साउथ अफ्रीका जी जेका स्ट्रेंथ आहे उनखे ॾिसी करे असां लॻाए सघूं था 290 प्लस 300 ईअं थींदो। ऐं श्रीलंका खे घटि में घटि आउट करण जी ज़ाहिर कोशिशि ज़ाहिर दिफ़ा वरी कंदा। साईं वॾी महिरबानी। हलो था मैच जा नाज़रीन, मैच खां पोइ जेका फर्स्ट इनिंग जे इख़्तिताम खां पोइ ॿीहर पंहिंजे पैनल सां तव्हांजे साम्हूं हाज़िर थियूं था।